بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد فهي أسانج برنامج جيكو आहे التأملات القرآنية जेको क़ुरान में असीं हिकिड़ी जा ॿ आयत आणींदा आहियूं उन जो तअम्मुल कंदा आहियूं तदब्बुर कंदा आहियूं तफ़सीर कंदा आहियूं त असां सम्झूं क़ुरान अलाह जो कलाम जेको असां ॾे अचे आयो आहे त इहो असीं सम्झूं त अलाह साईं असां खां छा घुरे थो छा असांखे हुकुम करे थो त असां उहो सम्झंदासीं त असीं उन ते अमल कंदासीं असांजो हीउ हिसो आहे 169 मां सम्झा थो आहे अॼु हिसो जेको हूंदो 169 हूंदो ऐं असीं तदब्बुर छो था कयूं छो जो अलाह जो हुकुम आहे असांखे अलाह से असांखे किताब क़ुरान में चए थो जिते किथे त क़ुरान खे पढ़ो पर सम्झी पढ़ो जीअं हिकिड़ी जॻह ते सूरत साद में चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयातिही वलियतज़क्करू उलुल अलबाब चए थो हीउ क़ुरान जेको मूं तव्हां ॾे अलाह ताला चए थो मां तव्हां ॾे जेको किताब मोकिलियो आहे हीअ किताबुन अंज़लनाहु इलैका मां तव्हां ॾे नाज़िल कयो आहे मुबारकुन बरकत वारो किताब आहे लियदब्बरू आयाति छा हिन जी तदब्बुर कनि ऐं हिन खे सम्झनि वलियतज़क्करू उलुल अलबाब सम्झण वारा सम्झी वेंदा इंशा अल्लाह जे अलाह साईं चाहींदो त उहो सम्झी वेंदा अॼु जेके असां वटि आहे आयत 20 नंबर जेके आयत सूरत अल फुरक़ान में आहे त जीअं असीं ॿुधायो त नबी करीम जी बशरीयत जे बारे में क़ुरान सॼो भरियो पियो आहे ऐं असां इहो ॿुधायूं था माण्हुनि खे ऐं पढ़ूं था या तफ़सीर कयूं था इहो हिकिड़ो नबी जो शान घटि कोन था कयूं पर असीं नबी जो शान वॾो था कयूं छो जो बशरीयत हिकिड़ी आहे आज़मुल मख़लूक़ात जेको आहे बशर आहे जंहिंमें अलाह ताला गवाह ख़ुदि ॾिनी आहे त इन आयत में अलाह साईं चए थो वमा अरसल अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वमा अरसलना क़बलक मिनल मुरसलीन इल्ला इन्नहुम लयअकुलून अत्तआम वयमशून फिल अस्वाक़ वजअलना बअदकुम लिबअदिन फितना अतस्बिरून वकान रब्बुक बसीरा पहिरियों इन तर्जुमो कयो अलाह साईं छो जो अॻमी नबी करीम खां वॾा मौजज़ा घुरनि पिया मुशरिक जेके आहे उन खां वधीक शयूं घुरनि पिया त हिते वरी अलाह ताला नबी करीम खे चए थो वमा अरसलना क़बलक मिनल मुरसलीन तोखां अॻ में जेके बि असीं नबी रसूल मोकिलिया मिनल मुरसलीन इल्ला इन्नहुम लयअकुलून अत्तआम इहे बि जेके अॻ में तोखां अॻ में नबी ईंदा हुआ त इहे बि खाधो खाईंदा हुआ ऐं बाज़ारनि में घुमंदा छो जो अॻे ख़बर अथव हिन खां अॻ में जेको असीं दर्स कयो त उहे ताजुब पिया कनि जेके काफ़िर हुआ त मके वारा मुशरिक त चवनि पिया त नबी ऐं रसूल अलाह जे तरफ़ां ऐं असां बाज़ार में घुमंदो थो अचे ऐं असां वांगुरु खाए पीए थो ऐं इहो कीअं थींदो मलाइकनि वांगुरु शिकिल अचे हा जा उन सां मलाइक अचनि हा जा बंगलो सोन जा हुजनि सां हुननि जो मतिलबु इहे हा ऐं हिते अलाह साईं चए थो वमा अरसलना तोखां अॻ में बि जेके रसूल आया मूसा अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम यूनुस लूत जेके बि आया इब्राहिम उहे बि तो वांगुरु बशर हा तो वांगुरु बाज़ार में घुमंदा वतंदा हुआ खाईंदा हुआ रोज़ी कंदा हुआ वयमशून फिल अस्वाक़ बाज़ारुनि में हलंदा हुआ बअदुकुम ऐं वजअलना बअदुकुम लिबअदिन फितना त अलाह ताला चए थो मां हिकु ॿिए खे तव्हांखे हिकु ॿिए मां इम्तिहान वठंदुसि ऐं ॾुखियो इम्तिहान वठंदुसि फितनत अतस्बिरून त अलाह साईं चए थो मां ॾिसां थो तव्हां सबुरु करे सघो था या न वकान रब्बुक बसीरा अलाह बसि ॾिसे थो तव्हांखे बसीरत वारो आहे ऐं इन जो असांखे छा माना मिले थो त इंसान जेके बि आहिनि पर नबी जेके बि आहिनि सभु इंसान हा बशर हा अलाह साईं ख़ुदि चए बि थो जीअं हीउ सॼो कौन उन ठाहियो आहे उहो चए बि थो असांखे त नबी जेके हा सभई बशर हा ऐं उहे इंसाननि वांगुरु खाईंदा हुआ पीअंदा हुआ उथंदा हुआ वेंदा हुआ शादियूं कंदा हुआ उन्हनि खे औलाद बि थियो त यानी इहो के ग़रीब शइ कान्हे अजीब शइ कान्हे मुख़्तलिफ़ शइ कान्हे त हीअ जेके बि उलमा चवनि था हिन में तफ़सीर में त जेके बि नबी हुआ सभु जेके साबिक़ अॻ में हुआ केतिरा बि 120 नबी जेके हुआ रसूल हुआ सभई उहे छा हुआ बसि माण्हू हुआ खाईंदा हुआ ऐं घुमंदा हुआ रोज़ी कंदा हुआ रिस्क ॻोल्हींदा हुआ जीअं के यानी नूह अलैहिस्सलाम ड्रखण हो ॿिया नबी ॿकरियूं चारींदा हुआ के कीअं के दर्ज़ी हुआ यानी इहे असां हुननि जे लाइ ख़ासियत इहा कान्हे इंसान आहे बसि उन्हनि जी अलाह ताला उन्हनि जे मथां नबूअत मोकिली जिबरील मोकिलियो त इहे ज़रूरी इहे त उहे खाईंदा पीअंदा सॼो इंसान आहे उन्हनि जा माउ पीउ आहे उन्हनि जा घर घाट आहे ऐं इहे त मलाइक त कोन आहे जो न खाइनि न पीअनि भला उहे सिर्फ़ु इबादत में हुजनि ऐं उन्हनि में अलाह साईं चए थो इब्तिला यानी उन्हनि जे मथां मां वॾियूं इम्तिहान रखियो ऐं हिकिड़ो मुश्किलात उन्हनि जे लाइ फितनो
कंहिंखे अमीरनि सां फितनो, के माण्हुनि सां फितनो, के ॾिसंदे त उन्हनि खे पंहिंजे मालिकनि जेके उन्हनि जे क़ौम उन्हनि खे क़तलु करे छॾियो, कंहिं उन्हनि खे तकलीफ़ूं ॾियो, कंहिं उन्हनि जे शहरनि मां उन्हनि खे कढी छॾियुनि। छाजे लाइ? त अलाह सां हिननि खां इम्तिहान पियो वठे त सब्र कनि था या न। ऐं इहो अतस्बिरून यानी अलाह सां चए थो त ॾिसो सब्र कयो था या न। इहो अलाह ताला हिते असांखे ॿुधाए थो त हीअ दुनिया जेकी आहे सॼी फितने जे लाइ, ऐं इहो फितनो जेको आहे इहो ई तव्हांजे लाइ इम्तिहान आहे। त जेके बि रुस असांखां अॻ में जे नबी करीम खां जेके पैगम्बर हलासीं उन्हनि खां बि इम्तिहान ॾाढा ॾुखिया वरिता, पर उन्हनि में पास थिया। ऐं उहे जेके नबी ॾिसंदो उन्हनि तकलीफ़ूं कंहिंखे पंहिंजे क़ौमनि मां मिलियो, कंहिं बादशाहनि मां, कंहिं हुक्मराननि मां, कंहिं पंहिंजे माण्हुनि मां। त इहो तंहिंजे करे अलाह साईं चए थो त आख़िर में चए थो अतस्बिरून, तव्हां सब्र करे सघंदो, सब्र कयो त तव्हांजे लाइ बहितरु आहे। जे सब्र न कंदो त तव्हांखे ई इहा मुसीबत थींदो। ॾिसो न कंहिंखे बीमारी अलाह साईं ॾिनी त उहो ॾिसे थो जीअं अयूब अलैहिस्सलाम उनखे अलाह साईं बीमारी ॾिनी, ईअं बीमारी तमामु सख़्तु ऐं ॾुखी, पर ॾिसो हुन सब्र कयो। 18 साल रिवायतुनि में अचे थो त बीमार हो, एतिरे क़दुरु जो हुनजे जान में कीड़ा पइजी विया, पर ॾिसो न अलाह जे ख़ातिर हुनखे ख़बर हुई त अलाह जे तरफ़ां हिकिड़ो इम्तिहान आहे त मूंखे सब्र करिणो पवंदो, त उन बीमारी ते सब्र कई। ऐं कंहिं उन्हनि खे ॾिसो पंहिंजे क़ौम जेके बनी इसराईल नबियुनि खे मारे छॾींदा हुआ ऐं क़तलु करे छॾींदा हुआ। इहे सभु जेके इम्तिहान नबियुनि खे मिलिया त इहे नबियुनि खे छो जो ईमान हुननि जो वॾो हो, मज़बूत हो। ऐं इहे इम्तिहान सिर्फ़ु नबियुनि जे लाइ न हूंदा आहिनि, हर माण्हुनि जे लाइ हूंदा आहिनि जेके उन्हनि जा क़ौम हुआ, उन्हनि जे पोयां जेके माण्हू हुआ, जेके दाई हुआ, जेके आलिम हुआ, हबर हुआ, यहूदी ईसाई जेके उन्हनि जो इम्तिहान हो। ऐं मुस्लमाननि जा जेके आलिम आहिनि उन्हनि सां बि इहे तकलीफ़ ज़रूरु ईंदी आहे, उन्हनि खे इहो इम्तिहान ज़रूरु वठिबो। ॾिसो था त जेके बि आलिम हक़ जा जेलनि में हूंदा, जा माण्हू उन्हनि जो ॿुधंदा कोन, जा उन्हनि ते लक़ब ठाहींदा, उन्हनि ते ठठोल ठाहींदा, तंहिंजे करे अलाह साईं हिते आख़िर आयत में चए थो अतस्बिरून, छा इहो इस्तिफ़हाम आहे, यानी तव्हां सब्र यानी सब्र कयो छो जो मां दुनिया ठाही आहे इन जे करे तकलीफ़ुनि जे लाइ। तव्हां तकलीफ़ ॾिसो ऐं हीउ फितनो जेको तव्हांजे मथां पए थो त इन में तव्हां केतिरे क़दुरु सब्र करे सघो था, ऐं उन में सब्र में कहिड़ो इज़हार था शयूं कयो। त के तसख़ुत कंदा, यानी चवंदा अलाह साईं असां सां इहो छो थो थिए, असां अहिड़ा बुरा कोन हूं या कीअं हूं, अहिड़ा लफ़्ज़ इंसान जेको कढंदो त उन लफ़्ज़नि सां अलाह साईं हुन नाराज़ थी वेंदो। पर जेके हिदायत वारा हूंदा हुआ अलाह ॾे तवकुल कंदा, हथ मथे करे अलाह खां घुरंदा, अलाह खे सताईंदा, अलाह खे चवंदा या अलाह हीअ मुसीबत तो ई लाइ थी असांजे मथां, त असांजे हीअ मुसीबत जेके या त ईमान असांखे मज़बूत ॾे ऐं असांखे सब्र जमील ॾे त असीं सब्र ऐं शुक्र में हुजूं ऐं तुंहिंजे चवण खां ॿाहिरि न निकिरूं ऐं तसख़ुत न कयूं। तसख़ुत जेको इंसानु अॼुकल्ह तव्हां ॾिसो था न कंहिं ॾे वञूं था, कंहिंजो पुटु मरी थो वञे या घरवारी जा माउ जा पीउ जा औलाद मरी थो वञे त उहो वेठो हूंदो ॾाढो ग़म में वेठो हूंदो। हा ग़म त हाणे ज़रूरु यानी हिकिड़ी ख़ुशी जी जॻह त कान्हे, उनखे ग़म त ज़रूरु ईंदो, पर ॾिसो न इहा शइ हिकिड़ी इहा आहे त इंसानु दिलि में राज़ी हुजे। खणी हींअर अॼुकल्ह ॻाल्हाइनि माण्हू घणो कोन था खा, के सवनि में हिकिड़ो हूंदा चवंदो मूंसां इहो छो थियो, या मुंहिंजो पुटु छो मरी वियो, या मुंहिंजी घरवारी छो मरी वई, ईअं चवंदा हूंदा के, पर घणा जेके आहिनि ॻाल्हाइनि कोन था, पर दिलि में त उन्हनि जो तसख़ुत आहे, अलाह जे हुकुम ते एतिराज़ आहे। दिलि में खणी ॻाल्हाइजे न चए, हुन दिलि चए थी त अलाह साईं सभिनि माण्हुनि जा पुट आहिनि, मुंहिंजे पुटु छो मूंखां खसी, मुंहिंजी घरवारी छो खसी, मुंहिंजी धीउ छो खसी, मुंहिंजी भेण, मुंहिंजी माउ, पंहिंजी दिलि में इहा हूंदनि। त इहा दिलि जी जेके रज़ा आहे इंसान खे ज़रूरु इज़हार करणी खपे ऐं उहा ज़रूरु हुजे। छो जो अलाह ताला क़ुर में ॾिसो न सहाबिन जेके नबी जा सहाबी आहे उन्हनि जे बारे में जेके बि उन जी सिफ़त कंदो अलाह ताला सिफ़त करे थो सहाबिन जी, त छा सिफ़त कई, त घणा निमाज़ी आहिनि या घणा रोज़ाइती आहिनि या घणा ज़िक्र था करनि या छा था कनि। हुननि जी सिफ़त इहा हुई त रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन, अलाह ते हू राज़ी हा। ॾिसो सहाबी अलाह ते राज़ी आहे त अलाह साईं चए थो मां बि तव्हां ते राज़ी आहियां। त ॾिसो न सहाबिन जी ज़िंदगी इहा त 3 ॾींहं उन्हनि खे मानी न मिलंदी, बुख ते हूंदा, घर में बाहि कान भरंदी, घर छा हुन कख मिटी चिकी मिटी जा घर, न रोड न रस्ता, न हुननि खे लाइटूं, न गाॾियूं, न अॼुकल्ह जीअं असांखे आहिनि खाधा पीता फ्रिजनि में, फ्रिज फाटनि था खाधनि मां, जा जेके पैसा आहिनि अल्हम्दुलिल्लाह जेकी शइ चाहे थो माण्हू वठी सघे थो,
ऐं ॾिसे थो त घुमे फिरे थो, टेलीविज़न अथसि, मोबाइल अथसि, लाइट अथसि, कार या गाॾी या स्कूटर दर ते बीठो अथसि ऐं हर दोस्तनि यारनि सां अचे थो। असां कहिड़ो जिहाद ते था निकिरूं जो असांखे फट हन जा हथ कटिजी था वञनि या टंगूं कटिजी थी वञनि या तीर था लॻनि या तराव। असीं सफ़ा सुकून में घरनि में वेठा आहियूं, ड्यूटी करे सभु को अचे थो, पंहिंजे जा रोज़ी करे अचे थो, पंहिंजी जेकी मानी वणेसि, अॼु दाल ठाहिजां, अॼु कोको ठाहिजां, अॼु गोश्त ठाहिजां, अॼु सब्ज़ी। साहिबिन इहे पुछंदा त घर में का शइ आहे त चवंदा हा त घर में पाणी खां सवाइ कुझु कोन अथई। छा थो सम्झी हुननि जी ज़िंदगी ऐं असांजी ज़िंदगी छा आहे? असां बादशाहनि वांगुरु था खाऊं पीऊं, हुकुम कयूं, चाहियूं था पियूं। छा साहिबिन चाहियूं ॾिठियूं? या फ्रूट अहिड़ा जेके असीं खाऊं था उन्हनि ॾिठा, इहे फ्रूट ॾिठा? हू जेके हूंदा हुआ त हूंदा, खाईंदा हुआ त जीअं न त न। जेॾीमहिल ख़ैबर फतेह थी त उम्मुल मोमिन आयशा चयो अल आन नशबअ मिन तम्र। ख़ैबर जेॾीमहिल फतेह थी त ख़ुशि थी ॾाढी उम्मुल मोमिनीन आयशा, चई त हाणे ड्रॉ कंदासीं कतल मां। पखी या कुकड़ या गोश्त या सब्जियूं न, हुनजी इहा ई हूंदी हुई त रुॻो असां पेट भरे करे खाऊं कतल। ऐं पाणी हूंदो हो त 3 ॾींहं नबी करीम जे घर में बाहि कान ॿारींदा हुआ। साहबी पुछंदा हुआ या उम्मुल मोमिनीन छा खाईंदा हुआ? त हू चवंदी कान ताअमुन अल अस्वदैन, पाणी ऐं कतल इहा ई हूंदी हुननि जी खाधो। त बि ॾिस अलाह ते हुननि एतिराज़ु न कयो त असीं जिहाद कयो, असीं मुल्क फ़तह कया, असीं पंहिंजूं जानियूं ॾिनियूं, असां पंहिंजा पासा कटराया, असां नबी करीम सां जिहाद कयो, नबी करीम खे साथ ॾिनो, असीं हुनजी नुसरत कई। अलाह साईं असांखे हर शइ ॾे, असीं न ख़ुशि हा इन शइ में राज़ी हा, हू दिलि सां राज़ी हा। तॾहिं असां अलाह साईं हुननि जे दिलि जी ॻाल्हि कई त रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। हिते असांखे हिकिड़ी हदीस यादि अचे थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अबू बकर सां वेठो हो, सहाबी सां गॾु वेठो हो त हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो दफ़ो चईंसि अबू बकर खे, गॾु वेठा नबी करीम अबू बकर, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या अबा बकर अंत साहिबी फिल हौद व साहिबी फिल गार। इहा तिरमिज़ी में हदीस आहे त नबी करीम अबू बकर सिद्दीक़ खे चयो त तूं गार में मूंसां गॾु हे ऐं क़यामत ॾींहुं हौद कौसर जे भरिसां बि तूं मूंसां गॾु हूंदे। त ॾिसो इहो हिकिड़ो वॾो शान आहे अबू बकर जे लाइ जो नबी करीम सभिनि साहिबनि खे छॾे ऐं इन खे चयईं त तूं मूंसां गॾु हूंदे ऐं मूंसां हौद कौसर ते जेके माण्हू ईंदा। हौद कौसर ते माण्हू उन जो शान छा आहे त माण्हू साल जेके 1000 साल उस ते बीहंदा, प्यास लॻंदनि, पोइ माण्हू ईंदा पाणी पीअण, त पोइ नबी करीम पंहिंजे हुननि खे उम्मती खे हिकिड़े हिकिड़े खे पाणी पीआरण जे लाइ बीठो हूंदो ऐं आलिमनि खे हथनि सां पीआरींदो। त उते बि अबू बकर बीठो हूंदो, अबू बकर सिद्दीक़ नबी करीम सां गॾु हूंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे नसीब करे उहो पाणी जेको नबी जे हथनि मां मिले, इन खां पोइ इंसाननि खे का बि तास न लॻंदी। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।